मलिक आइनो ऐसो रोने फकीरा ता दरबारा Allah Yerena gana haninan wase baz joan garis. आओ Yainu gani Jesus basuz nana fakira ko. हम्म Da hamo makhluki, da hamo alumi. कि अल्लाह दाला ना रूही जमीन ना हराड़े चिरेंगिस हमोड़े दा फकीरो फुकुराक ने मिलोर बिल्कुल हराड़े हिनो जोफ्ती खनुस दा हम अल्लाह दाला ना भाज भल्लू मखलूक असीर ने खबर मरे कि हर बंदग ना आसी तेना इमिलस मरिक आओ हंदुन की नुमा इमिली दशा घेरी नुम खाना नुरी कमलस जीबती नुमा हंदुन की नुम सरपंद मरीरी दुनिया ना कारिम तिप कसपाई अंगर ही जी चाय कसपाई इलू जुबाना ती चाय कस दा हमो मखलूके के दा सादारा दा जुबानी हम चारा अरे सदा दा सादारा गोफ दा जुबानी चारा अरे सदा दा दूसगाती तो जिंदगी की दर पेनल पे खुली हुआ तो वो बख्तवा वरा गना नवासा आखा खुलूस आखिर दाला ना मखलूक दा जरिंद दा परिंद दा दूसगा दा मालिक दा कोक दा जक दा समंदर ना मखलूक दा भोलाक दा रिच्छाक दा एलुसा दा मशना सैदा समंदरी मच्छी को वागुक दा अल्लाह ना मखलूका को दा कुल मखलूका की अरे तो गुड़ा जारी दा हम अल्लाह ना मखलूक से ओ मलिक नी दूश हलकुनस वक्तस ये के दूसरे हलकुटे बख्तावर तुम कना जुबान तमे पे दूसरा हम बाज खोली हुआ बुरा दूसरा बलो तारीफस करेंगे से खैर थोड़े अल्लाह ताला ना मखलूक ना तारीफ है के व बख्तावर मलिक खबर है ने नंपाना दूश खतरनाक है अल्लाह ताला से अंदर निजाम जोड़ा ने दूश भी हमो निजाम ना हिस्सा से बिल्कुल हमो निजाम अटी दूश मफना मुश्काक वदिरा राइट चिचुक वदिरा हमो गडात गुने पेन हो सकता है दाना कई फायदा को अल्लाह ताला फायदा करत नन तिपनता बस अल्लाह ताला तोरो तमे नने अन्ना मुश्क समझे मत नने अन मुरमरी ना मलिक नी वक्त दूश खलकुनस यार अब वो ही तातिले द संगता को ता बिनिरा आओ पुलिस से चावा आई जाहिर दीवाल ते खफर यो बिल्कुल दातो दा जने खोरको चलो वो इतमस सिंदाइना नु सिंतनुस बिल्कुल इनानुत भाजिना नु सिंदा बिल्कुल जबान एल करे उसका तनु बिल्कुल करेनुत हो ना आई सदा सोरे ने तो इत कसिंदियत अस्सलाम वालेकुम साईं फकीर क्या हाल है वालेकुम सलाम बाबू साईं तवा भला खुशदा आयो सब खैर अल्लाह जो माशाअल्लाह तवा बुधाओ असली तवा जो इलाके किथे आ किला के जो नालो तो बुधाई साईं असली मुजो इलाको रानीपुर आई रानीपुर में रहंदो अब्दुल कादिर जेलानी जी हा भरसा हां रानीपुर असां डिठो हो जेको टंडो आदम को ओरतिया जेका इन वो सांघड़े डारी ही हेडा थियो हां यो रानीपुर बियो वो बियो हाय यार बस हने न कना नवास दा सखन सकना ना मजलिस में हाने बुधाए तो तवा कदई लडे आयो आ किथों तवा चक्कर लगे आयो आ के मौसम में तवा किथे पे वनी साईं असां ई फसल थिंदो आहे जॾहिं बसर थिंदो आहे बसर घुरंदा आहियूं हा टमाटर थिंदो आहे टमाटर वठंदा आहियूं हा बिल्कुल कणक लहंदी आहे कणक घुरंदा आहियूं वाह वाह हर महीना फसल जो टाइम अल्लाह ही अल्लाह समझे न पोइ हिते घुमंदा आहियूं पोइ ही जेका घुमंदा फिरंदा पोइ सिधो कोटिया भला हे ॿुधाए त कोयटा वेंदी हाणे कोयटा जो मौसम जॾहिं थधो थींदो त तव्हां वेंदो होॾे या न पोइ वरी इन पासे पोइ सारी जेको बोलान वारो रस्तो आहे उन को तव्हां हेॾे पोइ चकर हे ॿुधाए त तव्हां इहो इल्मु कीअं सिखी वियो त हे जेका नांग तव्हां पाण सां क़ाबू पियो करे साईं इहो असांजे ख़ानदानी सां वठी 7 पीढ़ी सां वठी पर असांजो मुर्शिद दम दस्तगीर समझे न मुर्शिद असांजो उहो आहे पोइ उहो असांखे हुदो ॾेई छॾियो न हुदो त ॿियो आयो हुदो त तव्हांखे ॾिनो आहे पर को इल्मु बि अहिड़ो को हूंदो तव्हां इन्हीअ सां पढ़ी इन्हीअ सां फुकारे ऐं इन्हीअ खे क़ाबू करे या छा तरीक़ो सां इन ते तव्हां सां क़ाबू पियो थियो इहो साईं इल्मु आहे न तिलका घोड़ा तिलका पलाण जिथे चढ़िया गोगा चवण नांग जी ज़ात बला जी ज़ात कारो हुजे कबरो हुजे झूड़ हुजे पदम हुजे लियारी हुजे सोनारी हुजे संगचूड़ बला हुजे 1,25,000 ज़ात ते दम दस्तगीर जो करो वाह सही वाह 1,25,000 ज़ात ते दम दस्तगीर जो करो ॾिस ने सही
हे आ फुकरा हाँ। ये फुकरा फुकरा ही हुआ 1,25,000 हाँ माना 80,20,000 तो 5,000 दूसरे अन्नदान जिनसात कब्जा की सही से आप बात करो अपने उसमें अपनी जबान में हाँ दाशवंत फारिस बख्तावरा पता बात फटा क्या बताया हाँ पोषण तव्हां पंहिंजी जेका आहिनि हे जेका तव्हां जो यकीनन तव्हां छोरो हूंदो उन्ही की वठी ए ज़िंदगी में हाणे तव्हां त पोरो थी वियो मुंहुं वांगुरु हाँ पर हाणे तव्हां ॿुधायो त इन्ही विच में तव्हां घणा नांग पकड़िया आहिनि साईं असांजे मथे में वार न आहे एतिरियूं जिन्सूं तो पकड़ी समझे मथे में वार न आहे बाबा ॾिस साईं फुकरा एतिरियूं तो खे जिन्सूं पकड़ियूं हो ना हाँ तो समझे न उन्होंने डंक पोइ इन्हीअ में के अहिड़ा बहादुर बि नांग हूंदो आहे जेको दम में बि कोन ईंदो आहे इलाही जेका नांग तव्हांखे पोइ डंग मंग हणियो आहे या न तव्हां बची वियो साईं कई डंग खाधा कई बलायूं समझे न हे ॾिसे असांजा हथ फटिया पिया आहिनि आहे हे डंग कोन हा डंग सां हे असांजा हथ हे डंग वरी हे जेका ज़हर कीअं काबू पियो करे ज़हर वरी असां नांग जो ख्वार आहे उहो रखंदा आहियूं ॿियो आउं पाण चुसींदो आहियां वात सां चुसींदो आहे वात सां वरी हे ज़हर पेट में वियो त पोइ माण्हू कोन मरी वेंदी न पेट में वञण जो वरी कानून आहे न असां हो वरी कीअं आहे उहो गिह आहे वात में रखंदा आहियूं गिह छाजी गिह वात में रखी पोइ ज़हर कहिड़ो गिह हुजे माना गिह असली तो मिले कोन्हे डाल्टा ई वात में ॾेई छॾंदा आहियूं हे बि काबू करे छॾे हाँ इहो बि काबू करे छॾे ज़बान फाड़ी छॾंदा ये खटी दूषा कंदे खनी समझे न हा इहो त सही आहे पर इहो इन्ही नांग जो हिकिड़ो मौसम आहे जेका हे नांग जीअं हे सभु जेका आहिनि मुअनस मुज़कर जेका आहिनि सभु खे इहो वधणो बि आहे पर हे पंहिंजो हिकिड़ी मौसम में निकिरंदो आहे बाक़ी मौसम में जेका सियारो हूंदो आहे नांग एतिरो नज़र न पियो अचे जेको गर्मी जो मौसम हूंदो आहे पोइ नांग अचे थो हे छा मसइलो आहे हे मूंखे सम्झ में न पियो अचे तव्हांखे ॿुधायो न ही 2 महीना आहिनि हिननि जा लॻ जा हा समझे न लॻ जा आहिनि कहिड़ा महीना आहिनि हिकिड़ो ही महीनो हले पियो ॿियो ख़तम थी वियो हा जेको तव्हांजो काबू में आहे हा पोइ इहो जेको लॻ वारो इहो असर इन्ही में बि हूंदो आहे हा साईं हूंदो न या न हे काबू में आहिनि की न इन जा बि आहिनि नर मादियूं आहिनि गॾु पोइ तव्हांखे कीअं ख़बर पवंदो त हाणे इन्ही खे ज़रूरत आहे पाण छा हा उहा असांखे त ख़बर आहे न हा